अस्सलाम वालेकुम। मां पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ अॼु वरी हिकिड़ो प्लास्टिक बॉटल क्राफ्ट्स जो नओं प्रोजेक्ट खणी आई आहियां जेको तव्हां सां शेयर करणु चाहियां थी। मैंने अपने वादे के मुताबिक आज फिर एक नया जो है प्रोजेक्ट प्लास्टिक बॉटल क्राफ्ट्स के सिलसिले का मैं आप लोगों के साथ शेयर कर रही हूँ। ये एक छोटी पानी की बोतल का आधा हिस्सा है। पानी जो जेके डिस्पोजेबल बोतलूं ईंदियूं नंढियूं उनजो मथियों अधु मूं कटे छॾियो आहे, हीअ हेठियों अधु आहे उनजो, ठीकु आहे। उनखां अलावा हीअ ग्लू आहे मूं वटि ऐं हीअ रस्सी आहे कॉटन जी रोप, तव्हां ॾिसी सघो था, ठीकु आहे। ऐं उनखां सवाइ हिकिड़ी कैंची जेका कपिड़े कटण जी कैंची हूंदी आहे, उन सां ई हीअ कपिड़े जी डोरी आहे, कॉटन जी डोरी कटे सघिजे थी। सो सभिनी खां पहिरियों असां हिनखे वेड़ींदासीं हीअ रस्सी। तव्हां ही ॾिसो त हिकिड़े सिरे खां असां हिनखे शुरू कंदासीं ऐं हिन ते तव्हां ग्लू हणो चौधारी। इस पे हम चारों तरफ एक ग्लू लगा लेंगे। ये एक आमसी ग्लू है जो हर क्राफ्ट में हम यूज़ करते हैं और सारी सरफेस पे इस्तेमाल हो जाती है, ठीकु आहे। हिकिड़ी आम ग्लू आहे, हर क़िस्म जी सरफेस ते इस्तेमाल थी वेंदी आहे, जेका असां घणो करे घरनि में या स्कूलनि में ऑफिसिस में किथे बि असां यूज़ कंदा आहियूं। हाणे हिनखे असां चौधारी ग्लू हई आहे, डोरी असां हिन ते ईअं चिमड़ाईंदासीं जो हिन किनारे खां थोड़ी मथे हुजे। ये डोरी जो है इसको हम इस तरह चिपकाएंगे कि ये प्लास्टिक का किनारा नीचे रहे, डोरी थोड़ी सी ऊपर आ जाए, इस तरह से इसको हम। अच्छा, एक बात याद रखें, हमेशा मैं कहती हूँ कि ये ग्लू फ़ौरन नहीं चिपकती। अगर हम इसको थोड़ा सा टाइम दें, इसको थोड़ी सी हवा लगे तो ये आराम से चिपक जाती है। सो ही ॾिसो, ये ॾिसो त प्लास्टिक जो किनारो थोड़ो हेठि आहे ऐं डोरी मथे आहे, डोरी थोड़ी सी ऊपर है और किनारा जो है थोड़ा नीचे है। और जब यहाँ पहुँचेंगे इस जोड़ तक, जॾहिं हिन ॻंढ ते पहुचंदासीं त हिनखे थोड़ी एक्स्ट्रा अलॻि सां ग्लू हणी ईअं फिक्स कयो जो ही हिन जा जेके खुलियल धागा आहिनि उहे हिन जे अंदरि अची वञनि। इस तरह से लगाएं कि जो खुले हुए सिरे थे वो इस डोरी के नीचे आ जाएं। 2 मिनट हम इसको पकड़ते हैं ताकि ये जो है मजबूत हो जाए, फिक्स हो जाए, ठीकु आहे। हाणे लॻी वियो। हाणे असां हिनखे ज़रूरी कोन्हे पूरो लेयर हिकिड़ो ग्लू जो, ये पूरी तह नहीं लगानी, बस इस तरह कर लें कि ये इस डोरी से शुरू करें, ग्लू जो ऊपर लगी हुई है, चिपकी हुई है, और थोड़ा सा इसको रैंडम इसको लगा लें आप, ठीकु आहे। हाणे असां हिनखे चौधारी वेड़ींदा वेंदासीं। ॾाढो आसान आहे, वेड़ींदा वञो हथ सां ऐं हिनखे थोड़ो दबाईंदा वञो। इसको दबाते जाएं थोड़ा सा और कोशिश करें कि इसको मिलाते जाएं कि ये ऊपर वाली जो रस्सी है उसके साथ ये बिल्कुल क्लोज हो जाए, मिल जाए उसके साथ, ठीकु आहे। ऐं ये अहिड़ी तरीक़े सां असां हिनखे ईअं ग्लू हणंदा ऐं चिमड़ाईंदा वेंदासीं। अच्छा, इसको अभी मैं पूरा नहीं चिपका रही हूँ क्योंकि मैं एक पहले से बना चुकी हूँ, हिकिड़ी मां पहिरियों खां ठाहे रखी आहे। ये टाइम वेंदो, न त अगरि मां हिनखे सॼे खे हींअर वेड़ींदसि त वीडियो जेका इलाही डिघी थी वेंदी, त इन लाइ मां हिनखे इते ई बंदि थी कयां। ये इस तरह से आपने देख लिया, बिल्कुल बॉटम तक, नीचे तक हम इसको ये रस्सी लिपेट लेंगे। तो रस्सी लिपेटने के बाद इसको हम करते हैं साइड पे, ग्लू का ढक्कन बंद, क्योंकि खुश्क हो जाती है तो फिर जम जाती है। हाणे असां हिनखे रखूं था साइड ते। हिकिड़ी मां ठाहे चुकी आहियां, ही ॾिसो, आप देखिए ये बोतल थी, ये बेकार बोतल का हिस्सा, इसकी ये शक्ल हो गई है, ठीक है। त ॾिसो केॾो सुहिणो स्मार्ट लुक आहे हिन जो, हिकिड़ो ॾाढो प्यारी हिकिड़ी शइ थी लॻे। उन सां गॾु हाणे असां कंदासीं हिन ते पेंट करण जे लाइ पाणी, हिकिड़ो सॉफ्ट कपिड़ो जंहिंसां असां ब्रश साफ़ करे सघूं, ऐं ही कुझु डिफरेंट साइज़ जा ब्रश आहिनि, जहिड़े साइज़ जो डिज़ाइन ठाहींदासीं ओड़ो ब्रश खणंदासीं। ही आहिनि मूं वटि एक्रेलिक पेंट्स। ही पेंट एॾा महांगा कोन्हनि, हिकु दफ़ो वठी रखो त ही तव्हां वटि इलाही सारो जेको आहे टाइम हलंदा ऐं हिननि खे एहतियात सां ख़र्चु कयो, ज़ाया न कयो, ठीकु आहे। सो हाणे मां हिन ते कुझु पेंट बि करे चुकी आहियां, थोरो बेस। ही ॾिसो कीअं थो लॻे, ही एक्रेलिक पेंट हर तरह जी सरफेस ते पेंट थी वेंदा आहिनि। सो हिनखे मां बैक साइड पे कौन थी क्या, क्योंकि हम इसको जहाँ भी रखेंगे तो यही साइड सामने आएगी, तो पीछे की तरफ मैं इसको नहीं कर रही हूँ। ये रस्सी मैंने इस पर लिपेट ली है, देख लें, और थोड़ा सा मैंने बेस जो थोड़ा डिज़ाइन पेंट कर लिया है। अब इस डिज़ाइन को मैं आपके सामने कंप्लीट करती हूँ, ठीक है। सो हिन डिज़ाइन के मां तव्हांजे साम्हूं कंप्लीट थी कयां।
अच्छा ही पेंट्स अगर घणो खपे कि वॾी सरफेस ते करिणो आहे त कंहिं प्याली या प्लेट में कढो, अगर न थोरो थोरो तो खपे हिते त मां डायरेक्ट हिन ट्यूब मां ई जेको आहे यूज़ कंदमि। सो ब्रश जेको आहे उनखे बिल्कुलु हल्को टच कयो पानी में, पूरो न बोड़ना, पूरा नहीं डिबोना ब्रश को, यूँ सिर्फ थोड़ा सा टच कर लें और इस पर मैं ज़रा सा कलर निकाल लेती हूँ, आप ये देख लें, क्योंकि मुझे इतना सा चाहिए। ये जो बीच में स्पेस है इसको मैं करूँगी ब्लू से पेंट। ये जैसे एक तरह से ट्रेडिशनल कलर हैं सिंधी क्राफ्ट्स के, रिलिन में असां ये रंग हणंदा आहियूं। पहिरियों वारो जेको डार्क ॻाढ़ो आहे मरून मूं हयो आहे हिनखे, पहले वाला जो डार्क रेड मरून से मैं इसको कर चुकी हूँ पेंट। ये जब मैं इसको कंप्लीट करूँगी आप देखिएगा कि ये कितना अच्छा लगता है, ठीक है ना। ये देखिए बीच में जो मैंने इसका गैप जो छोड़ दिया था थोड़ा वाइट, उसको मैं कंप्लीट कर रही हूँ। तमाम हे बेकार शइ ते थोड़ो ख़र्च करे, थोड़ी मेहनत करे ऐं असां उन में हिकिड़ो आलीशान रिज़ल्ट वठी सघूं था ऐं असां पंहिंजे घर खे बि सजाए सघूं था। ज़रूरी कोन्हे त घरनि खे महांगियुनि शयुनि सां ऐं क़ीमती जेके डेकोरेशन पीसिस सां सजाइजे। असांजे हथ जो जेको हुनर आहे, पंहिंजी जेका हथ जी ठहियल शइ आहे, उनजो त को मुल्ह ई कोन्हे, सही है। ये ज़रूरी नहीं कि हम महंगे महंगे डेकोरेशन पीसेस ख़रीदें, ये छोटी छोटी चीज़ें इनको भी हम यूज़ करके, आप यकीन करें अल्लाह ताला खुश होता है जब हम इस तरह के काम करते हैं, जब हम कुछ ज़ाया नहीं करते, जब हम बेकार चीज़ों को यूज़ करते हैं। शायद किसी को ये मजाक लगे या हंसी आए, लेकिन ये सच है कि जो भी काम दुनिया में आप कंस्ट्रक्टिव तामीरी काम जो करते हैं उससे अल्लाह ताला खुश होता है। तो ये एक चीज़ को हम ज़ाया होने से बचा रहे। अच्छा हाणे ॾिसो त ही मूं हिकिड़ो हिन में कलर यूज़ कयो, हाणे मां हिन जे ॿाहिरां हिकिड़ो ॿियो कलर यूज़ कंदमि। हर कलर इस्तेमालु करण खां पोइ ब्रश ज़रूर धो, उनखे कपिड़े सां खुश्क कयो ऐं पोइ ॿियो कलर खणो, ठीकु आहे। हाणे मां हिनखे ब्लू ऐं मरून मां हयो आहे, हाणे हिन जे ॿाहिरां मां ग्रीन हणणु चाहियां थी। ग्रीन हिकिड़ो नेचुरल ग्रीन जो शेड जेको असांजो टिपिकल असांजो रिलिन जो रंग आहे, रिलिन में ख़ासि करे रंग ॾियारे इहे इस्तेमालु कयो वेंदो हो पहिरियों त। मां पाण केतिरियूं रिलियूं ठाहियूं जंहिंमें इहो शेड मां पेंट जेको रंग वारे खां रंग कराईंदी हुअसि, छो त कॾहिं कॾहिं इहो न बि मिलंदो आहे। हाणे ॾिसजो त मां हिनखे छा थी कयां, बेकार हिकिड़ो बोतल जो पार्ट, ठीकु आहे। इन खां पहिरियों मां हिकिड़ो क्राफ्ट जो प्रोजेक्ट करे चुकी आहियां जंहिंमें मूं वॉल हैंगिंग टाइप काई शइ ठाही, हैंगिंग हिकिड़ो डेकोरेशन पीस हो जंहिंमें बर्ड्स वेठल हा, उहो तव्हां ॾिठो हूंदो। त हिकिड़े हिन जा सर्किल्स कटे असां कीअं उनखे यूटिलाइज़ कयोसीं, इस्तेमालु कयोसीं। अच्छा कोई महारत जी भी हिन में ज़रूरत नहीं, ज़रूरी नहीं कि आप बहुत एक्सपर्ट हों तो आप ये कर सकती हैं, नहीं, बस ब्रश पकड़ना आना चाहिए, थोड़ा बहुत टेढ़ा मेढ़ा हो गया तो चलता है। ये पानी हिन में घटि खां घटि यूज़ कजो, न यूज़ कयो त बहितर आहे। अगर तव्हां सम्झो था ब्रश नथो हले, रंग सफ़ा ड्राई आहे, पोइ बिल्कुलु मामूली हिकिड़ो टच ॾियो, न त ही ॾोरी आहे न त पाणी तव्हां लॻायो न त ही फैलिजी, रंग सॼो फैलिजी ऐं किनो थी वेंदो। हाँ ॾिसो कीअं थो लॻे, कैसा लग रहा है ये, ज़बरदस्त। हाँ सो ही ॾाढो प्यारो प्रोजेक्ट आहे, हिनखे मां पोइ कंप्लीट करे थी वठां। ही हिकिड़ो सिर्फ़ु मूं तव्हांजे साम्हूं कयो आहे त जीअं टाइम बचे न त वीडियो ॾाढी डिघी थी वेंदी। सो उमेद आहे त मुंहिंजो ही आइडिया तव्हांखे वणियो हूंदो। हिनखे मां ग्रीन कयो आहे, हिननि ॿियनि खे मां ॿाहिरां ॾिसां थी त ॿियो कलर कयां या ग्रीन कयां। सो अहिड़ी तरह सां मुंहिंजो हीउ बि जेको अध में आहे कंप्लीट थी वेंदो। तव्हां ॾिसो हिकिड़ी बेकार बोतल केॾे हिकिड़े सुहिणे डेकोरेशन पीस जी सूरत में अची वई आहे। ऐं हिनखे तव्हां गुलदान जे तौर ते भी यूज़ करे सघो था, इसमें फूल डाल दें तब भी सही है, बच्चों की पेंसिलें रख लें या ऐसे खाली छोड़ दें तब भी सही है। त उहो तव्हांजे पाण ते डिपेंड थो करे त तव्हां हिनखे कीअं था इस्तेमालु कयो। हिन में गुल मां तव्हांखे विझी थी ॾेखारियां। ये फूल मैं बनाना सिखा चुकी हूँ, क्योंकि मेरे पास यही पड़े रहते हैं तो मैं इसी को इस्तेमाल कर लेती हूँ, इसी को मैं दिखा देती हूँ। ॾिसो अगर तव्हां हिन में हीअं गुल विझो, कहिड़ा बि पाण ठाहियो तॾहिं बि ठीकु आहे, जेकॾहिं बाज़ार मां वरितल गुल हुजनि तॾहिं बि ठीकु आहे।
ऐं ॿी ॻाल्हि त हीअ प्लास्टिक जी बॉटल आहे, जेकॾहिं हिन में पाणी विझी मनी प्लांट विझंदव तॾहिं भी ठीक है। अगर आप मनी प्लांट डाल दें, प्लास्टिक है, पानी डाल दें अंदर, कोशिश करें कि ये बाहर ना आए पानी एहतियात से, तो मनी प्लांट भी डाल सकते हैं, या किसी छोटी बॉटल में मनी प्लांट डाल के वो बॉटल इसके अंदर रख दें। सो ये हाँ तव्हां ते पाण ते डिपेंड तो करे त तव्हां हिन शइ जो इस्तेमालु कीअं थियूं कयो। हिन में चमचा कांटा, मेकअप जा ब्रशिस, या बाथरूम में अगर रखो त हिन में टूथब्रश, पेस्ट वग़ैरह अहिड़ी शयूं, या ड्रेसिंग टेबल ते खणियूं उहे बि रखी सघजनि थियूं, गुल रखी सघजनि था, राइटिंग टेबल ते पेंसिलूं वग़ैरह। सो उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजो अॼु जो प्रोजेक्ट वणियो हूंदो, ऐं कोशिशि कयो, ठाहियो ऐं ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। असां वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ऐं इंशाअल्लाह ॾिसूं था त ॿियो प्रोजेक्ट कहिड़ो थो अचे असांजो प्लास्टिक बॉटल क्राफ्ट जे सिलसिले में। तेसिताईं अल्लाह वाही।